सारिया गिलनि तां गोड़नि जूं बूंदूं बस न कनि संदी सिक परिन लोक ॾिठे न लाइ। स्टेज ते वेठल ऐं हिन नंढड़े अङण ते असांजे प्यार ऐं मोहबत सां पाबू सां घुरायल पहिरियों भेरो अदी सुल्ताना वकासी आबदा गांगरू ऐं असांजा मौज़ जा समूरा महिमान पिडाल बि वेठल समूरा महबूब दोस्त अव्हां खे दिलि जे गहराइनि सां मलिकार चवां थो। अवामी प्रेस क्लब मलीर जो वो प्रोफेशनल बाउसूल ऐं आदर्शी सहाफ़ती उसूलनि तहत हलंदड़ इदारो आहे जंहिं कंहिंजे उताग जी बानी छानी करण बदिरां पंहिंजे पेरनि ते बीह पंहिंजो पेट काटे पंहिंजे क़ौमी फ़र्ज़ जी अदायगी लाइ हर मुमकिन कोशिश करे ऐं क़ुर्बानी ॾिनी आहे। हिन इदारे खे जो एज़ाज़ु हासिलु आहे त हिन जो सभ खां वॾो हुजती प्यारो दोस्त सिंध जो अदीब ऐं उन्हनि जी तंज़ीम सिंधी अदबी संगत आहे। असांजी गाॾी भले पुराणी हुजे पर इहे ॿ नवां टायर उन्हनि खे चङी भलियुनि गाॾियुनि खे क्रॉस कनि था। ज़ाल अदी मरियम मजीदी जी आहे त हू मुंहिंजे ॻोठ जी हुई, आउं बि सिजावल जो हुउसि आहियां ऐं अदी मरियम सिजावल जी हुई, मरियम मजीदी बि उतां जो हो, सर्विस सिजावली कुझु पंध ते उतां जो हो ऐं ॿिया बि दोस्त शाइर अदीब लाइब्रेरियूं इल्मु ऐं अदब जो हिकिड़ो वॾो जहान हो जेको पोइ वक़्त जे बेर में लहरुनि जे वर चढ़ी सभु को हेॾे होॾे थी वियो। असां पंहिंजे पेरनि ते बीठा आहियूं। असांजो अदीब, असांजो सियासतदान, असांजो क़ौमी ज़िम्मेवार जेके दोस्त ऐं जेके अॻवान आहिनि उन्हनि सां का ख़ासि वॾी शिकायत न, पर एतिरी ज़रूरु आहे त हू एतिरो लुॾनि था, एतिरो झोला खाइनि था, एतिरो थड़नि था जो चवण वारा त चई विया आहिनि त लुॾंदी ॿुॾंदी कोन, पर असां दुआ गो आहियूं त ख़ुदा करे ॿुॾनि न। 70 वारो ॾहाको आहे। इन ॾहाके में जॾहिं वॾो झेड़ो मतलबु हो त सिंध जूं औरतूं, सिंध जूं नियाणियूं न की पढ़नि, न की शाइरी कनि, न को अदब ते लिखनि, उनखे ॼण त अणसिधी तरह हिकिड़ी 144 कलम लॻल हो, मार्शल लॻल हुई। पर सलाम आहे उन्हनि शख़्सियतुनि खे, उन्हनि अदीबनि, शाइरनि, सियासतदाननि खे जेके हुन वक़्तु हिन सॼे समाज जा बाग़ी निकिता ऐं उन्हनि पंहिंजे नियाणियुनि खे न रुॻो पढ़ायो पर सियासी तहरीकुनि जी अॻुवाणी बि कराई। मरीम मजीदी उन्हनि मां हिकु हुई। मरीम मजीदी जी शाइरी ते त अदीब दोस्त ॻाल्हाइनि पिया ऐं टाइम एतिरो कोन्हे, सिॼ ॿिलाइण वारो आहे। आउं बि एतिरो चवंदुसि त मरियम मजीदी जो अदब में जेको सियासी रोल हो उहो वॾो ॻाल्हाइण जहिड़ो हो, सम्झण जहिड़ो हो। यानी ॿिटो निज़ाम हुजे, 12 वारी ॻाल्हि आहे, ॿिटो निज़ाम हुजे ऐं शायदि डियो हुजे या अलाए एडियो हुजे हिनजी एजुकेशन में, ऐं इन ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो। नतीजो छा निकितो त उनजे ख़िलाफ़ु एक्शन कयो वियो, क़ानूनी कार्रवाई कई वई। पर अहिड़नि माण्हुनि खे इन शइ जी, अच्छे थिरे जी शइ जी का परवाह न हूंदी आहे। जॾहिं मरीम मजीदी ते असीं ॻाल्हायूं था तॾहिं हिकिड़ो सुवालु उथे थो सिंधी अदब में, ख़ासि तौर ते सिंधी अदबी संगीत मलीर ॾांहुं हिकिड़ो आवाज़ु हथु थिए थो त सवाइ अमरता ॾाहिरी जे तव्हां वटि ॾेखारण लाइ बि कुझु कोन्हे। हिकिड़ी नियाणी आहे जेका हिननि सां गॾु आहे, जेका हिननि जी मानियूं बि करे, हिननि खे घुराए, हिननि जी मिज़बानियूं बि करे, हिननि खे जेको आहे ख़िदमत बि करे। नियाणियूं भाग वारियूं थींदियूं आहिनि। ऐं चाहींदुसि त तमामु मलीर में तमामु वॾो अदब जो आहे जेको खिला आहे।
उन में छोकिरियूं पढ़णु चाहिनि थियूं, लिखणु चाहिनि थियूं, ॿरियूं वेठियूं आहिनि, उन जे दिलि में वॾी बाहि आहे, उहे चाहिनि थियूं त असांखे हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म मिले जो असीं उते ॻाल्हि करियूं पंहिंजी शाइरी में, पंहिंजे अदब में, पंहिंजे सहाफ़त में। पर असांजे दोस्तनि जो ख़्यालु हीअ आहे त बाबा असीं खूह आहियूं, इहे मिसाल किथे किथे सही बि आहिनि ऐं किथे किथे अजाया बि आहिनि। असांजी ज़रूरत आहे, असांजे तनज़ीम जी ज़रूरत आहे, असांजे माहौल ऐं समाज जी ज़रूरत आहे त असां मरियम मजीदी वांगुरु महदूद थियण बदिरां लामहदूद थियूं। उहा दड़े में, सिजावल में, भठोरे में, टंडे मोहम्मद ख़ान में ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में हुन बाक़ाइदे पंहिंजा प्रोग्राम कया, उन प्रोग्रामनि जूं सदारतूं कयूं, किताब लिखिया, 2 मजमूआ, शायदि उन खां वधीक उन जा मजमू आया। ऐं जॾहिं बि उहा पढ़ंदे असां हुनखे मैच्योरिटी जेका हुनजी शाइरी में ॾिठी उहा ॻाढ़नि वारनि वारी ॾिठी, कारनि वारनि वारी असां न ॾिठी, उहा जवानी वारी न ॾिठी। जवानी में हुन लिखणु शुरू कयो, 75 वारे ॾहाके में हुन लिखणु शुरू कयो हो, पर असां हुनखे जॾहिं स्टेजनि ते गजगोड़ कंदे ॾिठो त उन वक़्तु हुनजा वार ॻाढ़ा हुआ, अछा बि कोन हुआ, ऐं उहा ॻाढ़नि वारनि में ई असांखे हुन मोकिलायो। इन करे असांखे सुर्ख़ सलाम पेश करियूं था। प्रेस क्लब, आवामी प्रेस क्लब उनखे सुर्ख़ सलाम पेश करे थो, सिंधी अदबी संगत मलीर उनखे सुर्ख़ सलाम पेश करे थो। अचो त पाण इन्हनि माण्हुनि जा रुॻो ॾींहं न मल्हायूं, पर ओड़ा थी बि ॾेखारियूं। महिरबानी।